नाज़रीन, मातली भरिसां ॻोठ नबी बख़्श कंबो जे बेसिक हेल्थ सेंटर ते रात जी शिफ्ट में ड्यूटी कंदड़ स्टाफ सां 62 शख़्स पारां मुबैना तौर हिसाए धमकाइण ख़िलाफ़ अमले पारां OPD जो बाइकाट कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल रज़ाक पंवर। मातली लॻ ॻोठ नबी बख़्श कंबो जे बेसिक हेल्थ सेंटर ते रात जी शिफ्ट में ड्यूटी कंदड़ स्टाफ सां 62 शख़्स पारां मुबैना तौर हिरासा करे धमकाइण ख़िलाफ़ सेंटर जे अमले पारां OPD जो बाइकाट कयो वियो। उन हवाले सां हेल्थ सेंटर जे मेडिकल ऑफिसर डॉक्टर मुकेश कुमार ऐं ॿियनि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिते अॼु सुबुह जो असांजो नाइट स्टाफ ड्यूटी करे रहियो त कम्युनिटी जो चौधरी सलीम आहे, उहो माना हिते असांजी दीवार टिपी आयो आहे, बाक़ाइदा तकदुस पायमाल कयो आहे। गेट वग़ैरह हिते अची बीह करे असांजे फीमेल स्टाफ सां माना तमामु जेको सो किनी लैंग्वेज ॻाल्हाई हुअसि, एब्यूज़िव लैंग्वेज गार्गन कई हुअसि। खां पोइ वरी अॼु हुन इहो अमल कयो आहे जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं अॼु असां टोटल OPD जो बाइकाट कयो आहे ऐं जेसिताईं उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई न थींदी असां OPD कोन हलाईंदासीं। मूंखे माना इलाही ग़लति सलत गार गंद कई ऐं विढ़ण लाइ तयारु हो। ॿार असांखे चवे निकिरो, तव्हांखे मारियां थो, ईअं करियां थो, तंहिं करे अंदरि दरवाज़ो बंदि करे अंदरि वञी वेही रहियसि ऐं मूं पंहिंजी डॉक्टर खे फ़ोन करे चयो मुंहिंजो ॿार गार गंद करे पियो, तक़रीबन अधु कलाक खनि गार गंद करे चवे ॿाहिरि निकिरो, तव्हांखे मारियां थो ऐं ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु कयईं। असां अचूं था ड्यूटी करणु ऐं मुंहिंजी स्टाफ नाइट में जॾहिं उन्हनि खे अकेलो छॾे थी वञा, चौकीदार आहे मुंहिंजो, हिकिड़ी छोकिरी आहे, हिकिड़ी मासी आहे, ऐं इहे को ॿाहिरां अची अगरि गार गंद कंदो त मुंहिंजो त स्टाफ नाइट ड्यूटी कोन कंदो। असां वटि 24 आवर्स डिलीवरी जी असां ॾियूं पिया सहूलियत। उन्हनि खे गार गंद सुबुह जो कई अथसि, फीमेल खे हिरासा कयो अथसि। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते 62 शख़्स ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में पूरी सिंध में OPD जो बाइकाट कयो वेंदो। कैमरामैन एजाज़ निज़ामानी सां गॾु अब्दुल रज़ाक पंवर, आवाज़ TV न्यूज़, मातली।